नाज़रीन, दरिया खान मरी में नुसरत वाह के तूफ़ानी बरसातुनि सबबि मुख़्तलिफ़ हंधनि तां पयल रोणियूं ॻोठाणनि जे एहतिजाज खां पोइ बंदि कयूं वियूं आहिनि। उन ई हवाले सां ॾिसूं था राणा रियाज़ुल हसन जी रिपोर्ट। दरिया खान मरी नुसरत वाह के बरसात सबब मुख़्तलिफ़ हंधनि तां रोणियूं पवण तोड़े बिकूं किरण सबब कपर कमज़ोर थी विया। ॻोठ हाजी मोहम्मद बख्श खासकली, ॻोठ मीरापुर, ॻोठ मोहम्मद रमज़ान मुरूजो, ॻोठ मेवो सोलंगी, ॻोठ हाजी जवायो सियाल, ॻोठ धणी बख्श चन्ना वटि नुसरत वाह के घारे जा अमकान हुया। आवाज़ टीवी ते ॻोठाणनि जे एहतजाज जी ख़बर हलण खां पोइ इंजीनियर इरीगेशन नुसरत डिवीज़न अता मोहम्मद नोटिस वठी क्रेन ज़रिए नुसरत वाह के पवंदड़ रोणियूं ऐं घारा बंदि कराए छॾिया। घारो पइजी वियो ॻोठ हाजी मोहम्मद ख़ासकली साम्हूं, जेको असां मींहं बारिश में कोशिशि करे पंहिंजो पाण मदद में जेको आहे कुझु बंदि कयो। उन खां पोइ ऑफिसरनि खे असां एसपीओ साहिब खे चयो ऐं उन खां पोइ जेको इंजीनियर साहिब खे चई जेको आहे असां लाइ मशीन क्रेन मोकिली आहे। अॼु उन जो मज़बूती जो कमु थिए पियो थो, पर असांजी जेको आहे इहा गुज़ारिश आहे अपील इहा था कयूं आला हुकुम खे त महिरबानी करे असांखे सतावाह मोरी खां वठी न्यू कोलाणी माइनर जी मोरी ताईं जेको आहे वाह खे जेको आहे पको करे जेको आहे उनखे बंदि कयो वञे। पोइ इंजीनियर साहिब जी वॾी महिरबानी आहे, असांजो मंज़ूर भाउ आहे दारोगो, उनखे महिरबानी सां असां ॻाल्हायो, उन महिरबानी सां असांखे मिली क्रेन जेका अॼु जेके बि हुया खंड या जेके बि हुया ऋण उहे असांखे बंदि करे ॾिनियूं अथनि। इरीगेशन वारनि जो असां फुल तावन आहे, महिरबानी हिननि जी। ऐं उन खां पोइ असां अर्ज़ु कंदासीं वज़ीर आला सिंध खे त इरीगेशन इंजीनियर खे इहा असांखे पिचिंग कराए ॾिनी वञे, जेका असांजी लाइ मज़बूती थींदी, असांजी जेका त हिन मां जान छुटी पवंदी। कैमरामैन अल मुर्तज़ा आराई सां गॾु राणा रियाज़ुल हसन, आवाज़ टीवी न्यूज़, दरिया खान मरी।